जी बिल्कुलु ईद उल अज़हा वेझो ईंदे ई मालपीड़ियुनि में ख़रीदारनि तोड़े वापारियुनि जी रश जो सिलसिलो ॾींहों ॾींहुं तेज़ थींदो पियो वञे। लखी गुलाम शाह लॻ दोदे ॻोठ में मालपीड़ी ते मौजूदु आहियूं, जिते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां वापारी क़ुर्बानीअ जो जेको जानवर आहिनि उहे हिते आंदा आहिनि। मालपीड़ी में जेका ख़रीदारी ऐं विकिरे में तेज़ी आहे या बढ़ाई आहे, इन हवाले सां वापारियुनि ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। चवंदा पिया सुआ डोर त उन में तेज़ी आहे, बाक़ी कटू वग़ैरह हर शइ उन में जेको आहे मंदी आहे। पेट्रोल महांगा आहिनि, डीज़ल महांगा आहिनि, हर शइ। हुकूमत खे असांजी इहा गुज़ारिश आहे, जेतिरो हिसाब मुल्क जो हले थो पियो उन हिसाब सां जेकॾहिं माल में बि अघु थियनि, माण्हुनि जूं रोज़ियूं थियनि। बाक़ी ईअं जेकॾहिं पेट्रोल महांगो थियो, डीज़ल महांगो थियो त कुझु बि कोन थींदो आवाम जो। क़ुर्बानी जा डोर थी विया, उन में भले में भलो डोर वञे थो 4 लख ताणी, बाक़ी जेकॾहिं गऊं आहे, मेह आहे, उहो 6 खां 7 लख ताणी बि वञे थो पियो। मंडी घटि थो हले, तेल वेल इहो ॾिसे थो महांगो आहे। नंढे लाॻू पालियूं त हाणे वरी घटि मुल्ह थो लॻे, एतिरो मज़ो न आहे। असां 4 आंदा हुआसीं, उन्हनि मां हिकिड़ो खपायोसीं, 3 बीठा आहिनि। उहो वियो 1,84,000 में। सस्ता आहे पा पिड़ी नथो हले, सस्ता आहे पा, महांगाई पे न आहे। मतिलबु अपील कंदासीं त पेट्रोल डीज़ल लाहिनि। कारोबार आहे त उहा तमामु ॿाढ़ाई आहे। जेको मालवंद माण्हू वापार करे थो, माल हिते काहे थो, उनखे रोज़ी नथी मिले पई। उहो सबबु इहो आहे त महांगाई आहे, तेल वॾो आहे, महांगो आहे। जेके ख़र्च उनखे पवनि था उहे उनखे माना ॻिचीअ में आहिनि। ऐं जेके वापारी आहिनि, इन महांगाई जे करे वापारी बि घटि था अचनि पिया। त मुतालबो इहो आहे त हिते बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हीउ जेको टेंट आहे इहो ॾाढो गरम आहे, इन जे जेको शेड हूंदा आहिनि उहे ॾिना वञनि हुकूमती जेका सतह ताईं। ऐं उन खां पोइ पाणीअ जी जेको माना आहे थधे पाणीअ जी, उहा बि खोट आहे। महांगाई अरूज ते आहे, वापारी घटि था अचनि पिया। इन साल सफ़ा मज़ो न आहे, जाथूं बि अचनि था ढोर ईअं ख़ाली मोटाए हर को वञे थो। सफ़ा पीड़ी में मज़ो बिल्कुलु न आहे। छाजे करे? महांगाई जे करे, तेल उरू चढ़ी आहे, वापारी अचनि नथा ॿाहिरियों जा, जेका ओसे पासे वारा अचनि था, जिन खे 3 खपे 4 उहा था वठनि। ॿाहिरि जा छिक थिए थो त पोइ हर को माना छिक करे थो। महांगो उरूज ते पुॼी वियो आहे, इन जे करे सफ़ा मज़ो न आहे पीड़ियुनि में। शुकुर अलहमद, माल आणींदा हिते रोज़ आणींदा, किरास आणींदा, साहिवाल में आणींदा, चोलिस्तान आणींदा, हर नसल हूंदी आहे। उन खां पोइ सुठा जानवर हूंदा आहिनि। शुकुर अलहमदिल्ला सभु खपाए। ऐं बाक़ी हिकु अधु ढोर बचत आहे। 12 10 कठा ढोर आणींदा हिते, 100 150 हाणे। पर इन ख़रीदारियुनि जूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त हेल हिन ईद उल अज़हा ते जेका ख़रीदारीअ जे हवाले सां माना कंहिं क़िस्म जो मज़ो न आहे, छाकाणि जो महांगाई तमामु घणी आहे। ऐं गॾोगॾु सरकारी सतह ते हिन मालपीड़ी में के बि सहूलियतूं न आहिनि। हिन वापारियुनि जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते आया, मुतालबो कयो आहे त जेके बि मालपीड़ियूं लॻाई वञनि थियूं, उते वापारियुनि खे सरकारी सतह ते जेके सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जानवरनि जे लाइ शेड ठाराया वञनि, थधे पाणी जी सहूलियत ॾियारी वञे, त जीअं कंहिं न कंहिं हद ताईं जेको वापार खे हथी मिली सघे। पेट्रोल ऐं जेके डीज़ल जा अघ उन्हनि खे लाथो वञे त जीअं महांगाई ते कंट्रोल थी सघे। ज़ैब जोखियो, मेरा TV न्यूज़, लखी गुलाम शाह।